मैं सबसे पहले तो नवाबजादा अमीर नादर खान मक्सी साहब को सालगिरह की मुबारकबाद देता हूँ, हैप्पी बर्थडे। और नवाबजादा नादर खान मक्सी साहब को मैं भी बड़े सालों से उनको गैबाना भी जानता हूँ। बड़ा मेहरबान है मेरे दोस्त, मां हिन जो भी शुक्रिया अदा कंदुमि त हिनमहिल छुट्टी जो ॾींहुं आहे, छुट्टी जो ॾींहुं न आहे, पंहिंजे सभु कम छॾे थी आया। सालगिरह मल्हायूं था त असां हिकु मैसेज था ॾियणु चाहियूं साईं खे त असां उनखे हमेशह यादि रखंदा आहियूं। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं हूं आपका होस्ट वहाब इमारती और मेरे यूट्यूब चैनल में आपको खुश आमदेद। और आज का जो हमारा व्लॉग है वो है एक प्रोग्राम रखा हुआ है यहाँ हमारे दुबई की एक मशहूर शख्सियत है चाचा नूर मक्सी, उसकी तरफ से मीर नादर खान मक्सी MP है जो पीपल्स पार्टी का और सरदार है, जो नादर खान मक्सी कौम का, और भी कुछ उसमें कबीले आ जाते हैं। तो उसका आज जन्मदिन है, उसके हवाले से एक बेहतरीन गैदरिंग रखी हुई है चाचा नूर मक्सी ने कराची दरबार मुत्तीना ब्रांच पे। तो उसके लिए हम आए हैं, यहाँ पे काफ़ी सारे दोस्त आए हुए हैं, काफ़ी सारे गेस्ट आए हुए हैं जिसमें काफ़ी मशहूर शख्सियात हैं। तो आज इस हवाले से हम व्लॉग बनाएंगे और हमारे साथ रहिएगा। आपको यकीनन पसंद आएगा वीडियो, और पसंद आए तो लाइक लाजमी करना। Jadi apa? Cakap tu tak. No. Itu cakap. चैनल वाला बताओ। वीडियो असां शुक्रगुज़ार आहियूं अॼोकी हिन ख़ुशी में, अॼोके हिन जनम ॾियारे में, अॼोके हिन सालगिरह में, अॼोके हिन हैप्पी बर्थडे में जेका शख्सियत आहे उहा कंहिं नाले जी मोहताज न आहे। उन शख्सियत पाकिस्तान तोड़े सिंध तोड़े सिंधी अवाम लाइ हर जाइ ते हमेशह बीठो रहियो। चाहे कराची में कुछ भी हेठ मथे थींदो हुयो, सभिनि खां पहिरीं साईं नवाबजादा नादर खान मक्सी हूंदो हुयो। रिसेंटली हीअं ॻोल्ह आई, ॻोल्ह में बि हू पंहिंजे दिलि लाइ, पंहिंजी अवाम जे लाइ, पंहिंजे सिंध लाइ हू बीह रहियो। जे चयो त यार मूंखे कंहिं ॻाल्हि जी ख़बर कोन्हे, मूंखे पंहिंजा माण्हू खपनि, भले तव्हांजी ज़मीनूं वञनि त वञनि। त हुन हमेशह पंहिंजी परवाह कोन कई आहे, हुन अवाम जी परवाह कई आहे, हुन अवाम जी फिक्र कई आहे। ऐं जंहिं जाइ ते चाहे ग़रीब हुजे या अमीर हुजे, कोई बि हुजे, सभिनि खां बराबरि जो बराबरि थी हलंदो आहे। त अहिड़ी शख्सियत खे असां सभु दिलि जी गहराइनि सां नादर खान मक्सी साहब खे जनम ॾियारे जूं खोड़ सां मुबारक ॾींदा। हुन में असां अॼु सभई बराबरि जा शरीक आहियूं। ऐं सभिनि खां पहिरीं मां तारीफ़ करणु चाहियां, अॼु असांजो महिमान ख़ासि आहे, उहो कंहिं तारीफ़ जो मोहताज न आहे। हमेशह पीपल्स पार्टी खां हमेशह गॾु रहिया आहिनि, किथे बि को मसलो हूंदो आहे, चाहे कंहिं बि इंसान ज़ात खे का तकलीफ़ थींदी आहे त उते मियां मुनीर हंस साहब सभिनि खां पहिरीं हूंदा आहिनि। जो तारीफ़ इहो आहे, साईं पीपल्स पार्टी जा प्रेसिडेंट आहिनि गल्फ जा ऐं मिडिल ईस्ट जा। जेके बि इवेंट थींदा आहिनि, जेके प्रोग्राम थींदा आहिनि, त मियां साहब खां ई जेके बि गल्फ मिडिल ईस्ट में जेके थींदा आहिनि त मियां साहब ई सलाह मशवरे सां ई थींदा आहिनि। अॼु हिन ख़ुशी में, अॼु हिन सालगिरह जे मौक़े में नवाबजादा नादर खान मक्सी सालगिरह जे मौक़े ते मुनीर खान साहब असां सां गॾु साईं जी ज़ोरदार तारीफ़। ऐं गॾो गॾु उहा शख्सियत जेका दुबई में सुठो नालो रखे थी, सुठो बिज़नेसमैन आहे, साईं बाबर भट्टी साहब खे बि असां भली रात कंदासीं। अहिड़े ख़ुशी जे मौक़े ते सभ खां पहिरीं त मां मियां मुनीर साहब खे चवंदुसि त उहे कुछ लफ़्ज़ ॻाल्हाइनि।
फिर नवाब खान नादिर खान बख्शी लेना है। और मुझे बात करने का मौका दिया। नवाबजादा नादिर खान मक्सी साहब को मैं भी बड़े सालों से उनको गैबाना भी जानता हूँ, वैसे भी जानता हूँ। इतने आला इंसान है कि माशाल्लाह जितने भी अल्फाज कहे थे अच्छे कम है। हमेशा से उनकी जो सिंधी कम्युनिटी है, जो पाकिस्तान के लोग हैं, उनके साथ जो आप देखते हैं बाहर रहते हुए कि हमेशा उन्होंने बड़ा ख्याल किया लोगों का, हर एक के काम आने वाले और बड़े डोर टू अर्थ इंसान है। पाकिस्तान पीपल्स पार्टी से भी जो उनकी मोहब्बत है वो किसी से ढकी छुपी नहीं है, चाहे वो मोहतरमा बेनज़ीर भुट्टो शहीद थी या प्रेसिडेंट आसिफ जरदारी साहब और चेयरमैन बिलावल जरदारी हों। सब मैं समझता हूँ कि उनसे मोहब्बत करते हैं और मैं अपनी तरफ से और अपनी पूरी पीपल्स पार्टी गल्फ मिडिल ईस्ट की तरफ से उनको सालगिरह की मुबारकबाद देता हूँ। अल्लाह ताला उनको लंबी सेहतमंद जिंदगी दे और आप उनकी खुशियाँ इसी तरह बनाते रहें। हैप्पी बर्थडे नवाबजादा नादिर मक्सी साहब। को मसलो में का शइ हूंदी आहे त सभिनि खां पहिरीं अगरि मिडिल ईस्ट जी ॻाल्हि अचे थी या दुबई जी ॻाल्हि अचे थी त उते नूर खान बख्शी सभिनि खां अवल हूंदा आहिनि। चाहे नूर खान बख्शी साहिब खे चवंदा सॼी त ख़ुशीअ मौक़े ते साईं लफ़्ज़ ॻाल्हाईं। अस्सलाम वालेकुम। मैं आज उर्दू में बात करूंगा कि मियाँ साहब से वक्त निकाल कर इस मौके में, इस खुशी में हमारे साथ शरीक हुए हैं। तारुफ के मोहताज नहीं है, तारुफ तो साहब ने करा दिया, लेकिन मेरे पास लफ्ज़ नहीं है कि मैं किस तरह का तारुफ करूं। और आज मेरा असल में प्रोग्राम जो था, मैं आप सबको पता है कि ये सालगिरह नादिर साहब ने हमारे साथ यहाँ मनानी थी, लेकिन मसरूफियत की वजह से वो नहीं आ सके। और अगर ज़िंदगी रही तो अगला सालगिरह जो साहब की है वो इकट्ठे बनाएंगे उनके साथ। मैं तहे दिल से, मुझे लफ्ज़ नहीं है तो मैं मियाँ साहब का कैसे शुक्रिया अदा करूँ कि आज चीफ गेस्ट हैं हमारे। और मुझे बहुत खुशी है कि पीपल्स पार्टी को गल्फ में संभालने वाले शख्सियत, आहद शख्सियत है कि तमाम दोस्तों को, तमाम मुतालिबों को लेकर चलते हैं। कि इसमें आप लोगों ने जो भी मेरे साथ गए हैं या जो जानते हैं इनको, तो इनमें प्राउडनेस नहीं है। ये हर बंदे को अपना भाई समझते हैं। तो मैं दुआ करूँगा कि अल्लाह ताला इनको और तरक्की दे। और मैं आप सब मक्सियों की तरफ से, मंगी बरादरी है, शेख बरादरी है, जितने भी दोस्त हैं, रोई बरादरी है, सारे हल्के के लोग हैं साहब के, सब की तरफ से मैं नादिर साहब को सालगिरह मुबारक बोलूँगा। और ये रिक्वेस्ट अभी ओपन कर रहा हूँ कि अगली सालगिरह इंशाअल्लाह मेरी ज़िंदगी रही तो नादिर साहब को मैं कराची आप सबसे मैं माजरत करता हूँ कि मैंने वादा किया था कि ये सालगिरह नादिर साहब यहाँ मनाएंगे, लेकिन मसरूफियात की वजह से वो नहीं आ सकते। हमारी दुआ है, आप सबकी दुआ है, सब कम्युनिटी यहाँ मौजूद है कि अल्लाह ताला उनको ज़िंदगी दे, खुशियाँ दे, कामयाब करे। मेहरबानी, शुक्रिया। और भाई असां सिर्फ इहो पुछणु चाहींदासीं त हिते सॼी संगत वेठी आहे ऐं पंहिंजा जेके बख्शी बिरादर वेठा आहिनि, अलॻि अलॻि ज़ातुनि जा वेठा आहिनि। तव्हां नवाबजादा साहिब सां ॾाढा वेझा हूंदा आहियो, उनजी शख़्सियत जे बारे में कुझु ॿुधायो जेकी ॻाल्हियूं असांखे ख़बर न आहिनि। साईं नवाबजादा जे लाइ मां वटि लफ़्ज़ न आहिनि। इहो तव्हांखे मां ॿुधाए छॾिया त नवाबजादा पंहिंजी मक्सी क़ौम खां ज़्यादा तरजीह ॿी क़ौम खे ॾींदो आहे। तव्हांखे मौक़ो मिले कॾहिं तव्हां अचो मासां त नवाब साहब सां तव्हांजी मुलाक़ात बि कराईंदुमि। अगरि जीअं हाणे संगत सॼी वेठी आहे त अगरि जॻह न हूंदी त मक्सद खे चवंदो आहे त तव्हां बीहो, महिमाननि खे जॻह ॾियो। ॿाहिरी क़ौमनि ते पंहिंजी क़ौम खां ज़्यादा महिरबानी हूंदो आहे। और फिर बसि मां वटि साईं जा मुंहिंजे लाइ त मां वटि लफ़्ज़ कोन्हनि। एॾो महिरबानी आहे तमामु क़ौमनि जे हल्के जे लाइ। हिते साईं वेठो आहे,
जॾहिं आयो हुते असां त फर्स्ट मुलाक़ात थी त ॻाल्हि बि न कयईं त फ़ोन कयईं साईं जे लाइ कम जे लाइ कयईं हिते करिणो हुयो पोइ सभिनि ते महिरबानी आहे पर हिते रुॻो हिते बख़्शी कमु न अथव कोसा क़ौम आहे बख़्शी क़ौम आहे मदनी क़ौम आहे हे भाउ जेको आहे त पंजाब खां आयल आहे सभिनि जी ख़्वाहिश हुई त नादर साहब अचे ऐं मां हिननि सभिनी वॾा महिरबान में दोस्त मां हिन जो बि शुक्रिया अदा कंदुमि त हिनमहिल छुटी जो ॾींहुं आहे छुटी जो ॾींहुं न आहे कि पंहिंजे सभु कम छॾे थी आया सभु कमकार रश में आया आहिनि सभिनि जो शुक्रिया अदा कंदुमि त वॾा महिरबान मुंहिंजे मथां अॼु हे कुझु बि न अथव नादर साहब अची विया त मां चवां थो शादी हाल बि पूरो न थियो साईं साल अञा हली परे आहे वरी नवंबर 8 अचे जॾहिं थिए पर मक्सी नवाबज़ादा साहब जॾहिं अॻी आयो त इन सालगिरह खे असां ॿीहर कंदासीं चाहे उहो हिन महीने आयो मथे हफ़्ते आयो या मथे महीने आयो त असां कंदासीं इहो तव्हां ॾाढो सुठो सवाल कयो आहे ऐं मुंहिंजो बि वाइदो आहे त नवाब साहब आयो त मां कंहिंजी दावत जे लाइ न चवंदोमांसि लेकिन सालगिरह जो केक हुन हिसाब जी बि साईं जी मौजूदगी में साईं बि गॾु हूंदुसि इंशाल्लाह मनाईंदासीं जॾहिं बि अचे खुद भी उस मौके का फायदा उठाते हुए आज से ही कहता हूँ नूर भाई को कि जब भी नादर खान बख्शी साहब आए इंशाल्लाह जो भी तकरीब होगी नूर भाई उसका अरेंज करेंगे लेकिन हम पाकिस्तान पीपल्स पार्टी गल्फ की तरफ से भी एक बड़ी तकरीब इंशाल्लाह उनके आज़ाद में करेंगे और नूर भाई को मैं अभी से रिक्वेस्ट करता हूँ उधर लाते मैं भी हुआ है जल्दी आ जाए सालगिरह पे आए सालगिरह में भी एक साल है इससे पहले भी आए तो हमें मौका देंगे बिल्कुल हम रिपीट करेंगे इस चीज़ को हम रिपीट करेंगे ये इनका जो क्वेश्चन है तो मेरे दिमाग में बैठा रहेगा जब भी नादर साहब आए लेकिन सर लोग ज्यादा होंगे फिर लोग मतलब 200-500 आज लोग खान जब आ जाएगा तो लोग ऐसे आएंगे कि वापस को नहीं सकते सब आ जाएंगे ऑटोमेशन सर जंहिंखे दावत बि कोन्हे उहो बि पहुची सर, सभु अची वियो। हिसाब जो दावत अची थो पर हाणे असां केक कटिंग सेरेमनी कंदासीं प्रोग्राम मल्हायूं था त असां हिकु मैसेज था ॾियणु चाहियूं साईं खे त असां हुनखे हमेशह यादि रखंदा आहियूं हर मौक़े ते ऐं रिक्वेस्ट इहा आहे त तव्हां जल्द खां जल्द अचो दुबई ऐं दुबई अची करे असां सां गॾु हिकिड़ी सालगिरह वरी मल्हायो ॿियो कोई ॻाल्हाइणु चाहे थो कोई ॻाल्हाइणु चाहे थो बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम असां पहिरियों त बेहद शुक्रगुज़ार आहियूं नूर साहब जा जो हमेशह अहिड़ी गैदरिंग अहिड़े मौक़े ते सभिनी दोस्तनि खे गॾु करणु यूएई जी मसरूफ़ लाइफ जे बावजूदि साईं खे माण्हुनि दोस्तनि हमेशह ऑर्गनाइज़ ॾिनी आहे ऐं स्पेशली असां नवाबज़ादा अली नादर खान बख्शी जी सालगिरह जे मौक़े ते जीअं गॾु थिया आहियूं अल्लाह साईं मीर साहब खे हमेशह ख़ुशि ऐं सिहत ॾींदो फोटो इंदा गोल कराएंगे थोड़ा है ना बड़ा ग्रुप बन जाएगा ना क्लोज भी बना ले फोटो जो है और ऐसे हो जाएगा ना अगर तो सब आ जाएंगे और आप थोड़ा और बल्कि पीछे जाएंगे आप दोस्त आगे Happy birthday to you. Mir Sahab, happy birthday to you. Side में भी कर दो। एक ही भी अस्सलाम वालेकुम। बटन
चलो चलो शुक्रिया फोटो काट जाना बाजार से पकड़ के फोटो बना फोटो सर आज मीर साहब की बर्थडे का केक काटा गया दुबई में, उसके लिए आप क्या कहना चाहेंगे? मैं सबसे पहले तो नवाबजादा अमीर नादर खान मक्सी साहब को सालगिरह की मुबारकबाद देता हूँ, हैप्पी बर्थडे। और नूर खान मक्सी साहब माशाल्लाह यूएई के अंदर जितना ये अच्छा काम कर रहे हैं सिंधी कम्युनिटी के लिए, पाकिस्तान के लिए, और ये बड़ी बात है। मुझे यहाँ आकर आज बेहद खुशी हुई कि मैं नादर खान मक्सी साहब की सालगिरह में शामिल हुआ। माशाल्लाह बहुत ही आला इंसान है। जिस तरह वो सिंध अपने इलाके में, सिंध भर में और पाकिस्तानी अवाम की खिदमत कर रहे हैं, मैं समझता हूँ कि ऐसी सबको करनी चाहिए। और एक बार फिर मैं उनको सालगिरह की मुबारकबाद देता हूँ। शुक्रिया, थैंक यू। थोड़ा फॉलो करें। जी दोस्तों, तो ये था आज का हमारा व्लॉग। उम्मीद करते हैं कि आपको ज़रूर पसंद आया होगा, और अगर पसंद आया है तो लाइक लाजमी करना, चैनल को सब्सक्राइब करना, शेयर करना और दोस्तों तक हमारी वीडियोस पहुंचाएं, हमें सपोर्ट करें। मिलते हैं फिर किसी और व्लॉग में, तब तक के लिए अल्लाह हाफिज़।